नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो वेझो खाई थाणे जे हद में ॻोठ बका हालेपोटो जे पाड़े में आरजी हालेपोटो में ज़हरीलो खाधो वापराइण सबबि हिकु घर जा 10 गर्भवती बेहोश थी आहिनि, जंहिंखे इलाज लाइ तालका अस्पताल आंदो वियो। मुतासिरनि में अब्दुल रज़ाक, नादिया, सोनिया, रुज़वान, अज़हर, मिसबाह, बिस्मा, उरूज, जाम ऐं ॿिया शामिल आहिनि, जिते संदसि इलाज हलंदड़ लाइ ऐं हालत सुधरियल ॿुधाई पई वञे। मुतासिरनि में अब्दुल रज़ाक हालेपोटो मूजिबि हिन घर में चांवर पचाया हुआ, इहे ॾही विझी खाधा हुआ त उल्टियूं आयूं, जंहिं बाद हू घर भातियुनि समेत तालका अस्पताल पहुतो, जिते इलाज हले पियो। ड्यूटी ते डॉक्टर मूजिबि खाधे में को ज़हरीलो जीत वग़ैरह हो, जंहिं सबबि इहे बेहोश थिया आहिनि। बाक़ी मुतासिरनि जो इलाज करियूं पिया। ॿिए पासे खाई थाणे जे ASI सरवर जमाली तालका अस्पताल खिपरो पहुची मुतासिरनि खां तफ़सील वरिता आहिनि। और ऐसे हेडक्वार्टर मिलते हैं यहाँ सुई लगी बिल्कुल फैसिलिटी सही है। बस वो लाया मतलब कहिड़ो बस इहो हिकिड़ो मामूली जी ॻाल्हि आहे, इतफ़ाक़ आहे हिकिड़ो। ये शइ ये तो 50 साल का ये शइ हलंदी अचे पई, लस्सी ये वग़ैरह ये तो खाऊं पिया न, इहा ख़बर कोन्हे, इहा जे ख़बर जो शइ कोन खाऊं उतां खां जीअं आयुसि मिलण बिछा मुंहिंजा जीअं आऊं घर पहुतो आहियां त हिननि जी वठ पकड़ लॻी पई हुई, ठीकु आहे। ऐं हुते वियुसि, छा थियो, चांवर खाधा आहिनि, उन्हनि मज़ा ईअं थियो मसइलो, ठीकु आहे। पोइ हिननि खे मां रवाना कयां, चयो हाणे भॼो खिपरे खणी वञो हिननि खे। हीअ खणी पहुता खिपरे, पोयां रही मुंहिंजी हिकिड़ी निकिरी रही, मुंहिंजी पुठियूं रहियूं, ॾोटियूं रहियूं। पोइ हीअ कलाक देरि थी वई हिननि खे खणी वञे, इहो मसइलो। बेहोश अल्लाह पनाह ॾे कोन्हे, बेहोश कोन्हे, सही आहे, सही है। चांवर खाधा हुआ, उनमें जेको आहे धोरो मिलाए, उनमें धोरो ढकियल कोन हो या चांवरनि में कुझु मसालो वग़ैरह ख़राब हो, उनजे करे जेको उल्टियूं ऐं दस्त थिया। 6 खनि मरीज़ पहिरीं आया ऐं 4 मरीज़ अञा आया। इहो ॻोठ आहे आरी जाम हालेपोटो खाई थाणे जे। पुलिस बि आई, उनखे बि असां जेको ॾेई छॾियो। तमामु डॉक्टर जो तावन सुठो आहे, डॉक्टरनि जो ऐं डिस्पेंसर वग़ैरह जेका सर्विस तमामु बहितरीन है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।